जी बिल्कुल, लोकल गवर्नमेंट बोर्ड पारां अबूरी इंतज़ामनि लाइ मकानी खाते जे मुख़्तलिफ़ खातनि में कमु कंदड़ आफ़ीसरनि खे इज़ाफ़ी ज़िम्मेवारियूं सौंपियूं वयूं आहिनि। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ लोकल काउंसल में 17 खां 19 ग्रेड जे ट्रांज़िशन आफ़ीसरनि ऐं अकाउंट्स आफ़ीसरनि खे मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन भी जारी कियो वियो आहे। डीएमसी ॾखिण में 19 ग्रेड जे अख्तर शेख खे डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कारपोरेशन ॾखिण जी इज़ाफ़ी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे, जॾहिं त सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जे कमु कंदड़ रहमतुल्लाह शेख खे म्यूनिसिपल कारपोरेशन क्यामाड़ी जी ज़िम्मेवारी सौंपी वई आहे। क्यामाड़ी में मुक़ररु 19 ग्रेड जे जावेद कमर सबियुल हसन खे 18 ग्रेड जे नवीद कोलाची ऐं अनीस रहमान सियाल खे भी मुख़्तलिफ़ म्यूनिसिपल कारपोरेशन में मुक़ररु कयो वियो आहे। हैदराबाद तव्हां ॿुधाईंदो हलां त हैदराबाद म्यूनिसिपल कारपोरेशन में कमु कंदड़ अब्दुल रशीद मलिक खे डिस्ट्रिक्ट काउंसिल हैदराबाद जी इज़ाफ़ी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे, जॾहिं त हैदराबाद जे 18 ग्रेड जे ऑफिसर शाहजहान सांवर खे बि टंडो जाम म्यूनिसिपल कमेटीअ जी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। अहिड़ी तरह रोहड़ी म्यूनिसिपल कमेटीअ जे एडमिनिस्ट्रेटर अली गुलज़ार काज़ीअ खे बि गैरफाल टाउन कमेटी पनो आकिल जी इज़ाफ़ी ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। लोकल गवर्नमेंट पारां कयल ट्रांज़ेक्शन ऑफिसरनि ऐं अकाउंट्स ऑफिसरनि खे पाबंद कयो वियो आहे त हू नई काउंसिल जे मुलाज़िमनि जी पघारुनि BOL स्टेशनरी ऐं ॿियूं जेके आहिनि सही तरीक़े सां इस्तेमालु कंदा। तव्हां इहो ॿुधाईंदा हलूं त नए जेके काउंसिल्स में मुक़ररु अकाउंट्स ऑफिसरनि खे पाबंद कयो वियो त हू चीफ एग्ज़ेक्टिव ऑफिसरनि सां माली मैनेजमेंट में बि ताउन कंदा। अहिड़ो जेको आहे नोटिफिकेशन में जणायो वियो आहे। हुकूमत पारां मिलियल जेके हिदायतुनि ते मुकमल अमल ऐं हफ़्तेवार रिपोर्ट सूबाई डिस्ट्रिक्ट ट्रांज़ेक्शन सेल खे जमा कराई वेंदी, अहिड़ो नोटिफिकेशन में इज़हार कयो वियो आहे।